अॼु असां शहीद बेनज़ीर आबाद बेरोटाई में जेको सॼी दुनिया मुल्क ऐं सिंध ख़ासि तौर ते शहीद बेनज़ीर आबाद डिवीज़न जो हिकु अहम ऐं संजीदा जेको इशू आहे जेको कोविड-19 जेकी 19 में शुरू थी, जेकी चीन मां उन शुरूआति कई ऐं उहो सॼे दुनिया में पखिड़िजी वई, उनजी जेकी टी लहर तमामु शिदत सां सॼे दुनिया में ॿीहर फैलिजी वई आहे। ख़ासि तौर ते पाकिस्तान ऐं सिंध जे काफ़ी ज़िलनि में जेको उनजी शरह तमामु घणी वधी वई आहे ऐं उहा शरह जेकी आहे असांजे शहीद बेनज़ीर आबाद डिवीज़न जा जेके 3 ज़िला आहिनि, शहीद बेनज़ीर आबाद, सांगड़ ऐं नौशारो फिरोज़ में बि आस्ते आस्ते जेके उहे केस तेज़ीअ सां वधी रहिया आहिनि। उन हवाले सां हितां जेकी पब्लिक आहे 3 साल गुज़रण बावजूदि उनमें जागरता पैदा कई आहे, पर उनजे बावजूदि माण्हू बि जेको आहे सो एहतियात नथा कनि, मास्क नथा पाइनि, समाजी विथीअ खे उहे नज़रअंदाज़ कनि था। जॾहिं त उन हवाले सां इंतिज़ामिया तरफ़ां बार बार जेके असां कोशिशूं कयूं पियूं वञनि, पर उनजे बावजूदि बि इंतिज़ामिया उहो अमल न कराए सघी आहे। SOPs ते जेको कराइणु खपे ऐं बाज़ारुनि में तव्हां ॾिसंदो या समाजी जेके तक़रीबात आहिनि उहे ॿाहिराड़नि में जारी आहिनि। शहरनि में जेके दुकानदार आहिनि या जेके ख़रीदार आहिनि उन्हनि खे मास्क पातल न आहे। त अॼु असां कोशिशि कंदासीं त 3 ज़िलनि जे रिपोर्टरनि खे बि वीडियो लिंक ते वठूं, तव्हांजे इंतिज़ामिया खां पुछा कयूं त हीअ जेकी 3 लहर आई आहे कोविड-19 जी उहा केतिरी ख़तरनाक आहे ऐं पब्लिक खे उन हवाले सां छा करणु घुरिजे। जेतोणीकि हुकूमत स्कूल त बंदि करे छॾिया आहिनि, शादी हॉल्स वग़ैरह ॿिया बंदि करे छॾिया आहिनि, कारोबार बि जेको आहे 6 बजे ताईं बंदि करे, पर उनजे बावजूदि बि जेको वक़्तु खुलियल आहे कारोबार या दुकानदार उते काफ़ी रश थिए थी ऐं उन रश जे करे सां माण्हू मास्क नथा पाइनि। त थी सघे थो त कोरोना वायरस सख़्तु जेकी सूरत हाल थी वञे ऐं ईअं न थिए जेको इस्पतालुनि में को एडमिट करण लाइ जॻह बि न मिले। नवाबशाह में बि PMC अस्पताल में आइसोलेशन वार्ड कयो। अॼु असां कोशिशि कंदासीं त DHO शहीद बेनज़ीर आबाद, सांगड़ ऐं नौशारो फिरोज़ जी इंतिज़ामिया उते रिपोर्टर सां ॻाल्हायूं। त छा सुविधा हिन वक़्तु असां वटि मौजूदु आहे डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर डॉक्टर दौलत जमाली, जंहिंखां ज़िले शहीद बेनज़ीर आबाद जी सूरत हाल पुछंदासीं त जेकी 3 लहर आई आहे कोविड जी, त उन हवाले सां छा सूरत हाल आहे ज़िले शहीद बेनज़ीर आबाद। महिरबानी। डॉक्टर दौलत जमाली, DHO शहीद बेनज़ीर आबाद। बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सच आहे त हीअ जेका 3 लहर जेका आई आहे कोविड-19 जी तमामु शिदत सां जेका पखिड़िजे पई, पर असां हिकिड़े ख़ुशकिस्मती चऊं सम्झूं त असांजे शहीद बेनज़ीर आबाद में जेका इहा लहर पंहिंजे हिसाब सां 2.6 पॉज़िटिव रेशियो ते हले पई। अञा ताईं असां लास्ट जेका 16 महीने में जेका असां सैंपलिंग कई आहे उहा 75,000 माण्हुनि जी सैंपलिंग कई आहे, जंहिंमें अञा ताईं असां वटि 2900 माण्हू पॉज़िटिव आया आहिनि उन केसनि में। ऐं असांजे जेका डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन आहे, जेका मैडम या हेल्थ मिनिस्टर आहे मैडम डॉक्टर अज़रा चओ, DG साहब, इन्हनि जी वॾी कोशिशूं आहिनि जिते वधि खां वधि माण्हुनि जी सैंपलिंग थिए, जेका डेली बुनियाद ते असां 16 महीननि खां कंटिन्यूस जेका सैंपलिंग थिए, जेका एवरेज जेको असांखे ॾिनो आहे पर डे 500 माण्हुनि जी जेका सैंपलिंग असां कयूं पिया। अञा ताईं अलाह जा अहसान ऐं चवंदुसि जेकॾहिं 20 लख जी आबादी आहे त डिस्ट्रिक्ट शहीद बेनज़ीर आबाद कोविड जे हवाले सां सिर्फ़ु 15 माण्हुनि जी डेथ थी आहे। अञा असांजी कोशिशि आहे त इन खां वधि असां हिन खे माण्हू खे सैंपल कयूं ऐं जेको आहे माण्हू खे हिते अवेयरनेस प्रोग्राम ॾियूं। वैक्सीनेशन जेका हले पई असांजे हींअर जेका डिस्ट्रिक्ट में उहा असां सॼे हेल्थ डिपार्टमेंट जी वैक्सीन थी विया। हींअर जेका कम्यूनिटी जी वैक्सीन थिए पई, जंहिंमें असां 6 सेंटर जेके वैक्सीन जा क़ाइमु कया आहिनि। मेन जेको सेंटर आहे असांजो MCH हिते नवाबशाह काज़ीम रोड ते आहे, RAC बांदी ते, RAC दौड़, RAC दौलतपुर, RAC काज़ी अहमद ऐं THQ सकण ते। पर बैड लक जे माण्हू में उहा अवेयरनेस न आहे त जेको अची वैक्सीन कराए। असां डोर टू डोर असांजूं टीमूं माण्हू खे अवेयरनेस प्रोग्राम पिया कयूं, बाबा वधि खां वधि वैक्सीन करायो ऐं पाण खे हिन मर्ज़ खां बचायो। तव्हां दुनिया जो मिसाल ॾिसी सघो था, अॼुकल्ह जो इंडिया जी जेका पोज़ीशन आहे तमामु हिकिड़ी वर्स्ट पोज़ीशन थी वई आहे, ऑक्सीजन जी खोट थी वई आहे। हींअर असां वधि खां वधि कोशिशि आहे त माण्हू खे असुलु मसइलो आहे बीमारी बचाव प्रिवेंट, न को माण्हू उन ते बिल्कुलु तवजो नथा ॾियनि। तव्हां ॾिसंदो बाज़ार साॻी पोज़ीशन आहे, ईद जी ख़ुशियूं मल्हाए पर हीअ जेका हेॾी सारी जेका बीमारी वबा जेका फैली आहे, को माण्हू मास्क पाइण लाइ तयारु न आहे, को माण्हू सोशल डिस्टेंस करण लाइ तयारु न आहे, सैनिटाइज़र इस्तेमालु था कनि। पर जेकॾहिं असां माण्हू इन्हनि ते अमल कयूं त असां बिल्कुलु आसानी सां हिन वबा खां पाण खे बचाए सघूं था। तव्हां डॉक्टर साहब जेको चयो त हिन में 15 डेथ थियूं आहिनि, यकीन उन 15 डेथ में तव्हांजो डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर डॉक्टर मोइन जेको हुयो उहो डेथ करे वियो। काफ़ी जेके माण्हू हुआ पर पब्लिक अञा उहा नथी, न को मास्क थी पाए, न को सैनिटाइज़र इस्तेमालु थी, न को सोशल डिस्टेंस खां। त इन हवाले सां इंतिज़ामिया अञा को अहिड़ा सख़्तीअ सां इक़दामात न कया आहिनि त थी सघे थो हीअ वधी बि सघे थो।
बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि सही आहे. असां लॉकडाउन लॻाए ॾिसो, असां वटि जेके हार्ड स्पॉट एरिया हुआ तव्हांखे यादि हूंदो त असां सॼे नवाबशाह शहर में लॉकडाउन लॻायो, असां जेको आहे सकण में जेको आहे शहर में लॉकडाउन, पर माण्हुनि में अगरि गवर्नमेंट त इंतिज़ामियात पंहिंजे हथ खां वधीक कोई, पर हीअं तव्हां ॾिसो आख़िर मजबूर थी असांखे जेके आहे आर्मी जी ऐं रेंजर्स जी सपोर्ट वठी पई, हीअं तव्हां शहर में आर्मी ऐं रेंजर्स घुमी रहिया सिर्फ़ु इन करे त तव्हां महिरबानी करियो सोशल डिस्टेंस रखियो ऐं शहर में मास्क पायो, जेको पाण खे मास्क पाए पाण खे बीमारी खां बचायो. पर तव्हां माण्हू अजीब आहे, तव्हां उहा साॻी रश ॾिसंदव जेकॾहिं बिन इनकम सपोर्ट ते अहसास ते माण्हू जी लाइन लॻी पई आहे त ऐं जेको आहे वैक्सीनेशन ऐं मास्क पाइण लाइ को माण्हू सिंपल करण लाइ को माण्हू तयार ई कोन्हे. हिकु तरफ़ हुकूमत चए थी समाजी डिस्टेंस रखो, ॿिए तरफ़ वरी बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जा पैसा जारी थी करे छॾे, हज़ारनि जी तइदाद में माण्हू हुते अचनि था, पगारूं थींदियूं हींअर ईद जूं मुलाज़िम पगारूं वठंदा, त पोइ उन्हनि खे कीअं मेंटेन कंदो तव्हां? हाणे इहो तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे. इहो आहे त डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेटिव मसइला उहा उन शइ खे कीअं या असां हिकिड़ो तजवीज़ ॾींदासीं त वधि खां वधि बेनज़ीर इनकम सपोर्ट जा या एहसास प्रोग्राम जा सेंटर वधाया वञनि, माण्हुनि खे हिकु जाइ ते इकठो न कयो वञे. हिकिड़ी असांजी सजेशन आहे डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेटर खे, जिथे 10 सेंटर त उते तव्हां 50 सेंटर कयो, ऑटोमेटिकली माण्हू डिस्ट्रीब्यूट थी वेंदा ऐं इहा रश बि न रहंदी. तव्हां आइसोलेशन वार्ड क़ाइमु कया आहिनि सर? बिल्कुलु असांजो आइसोलेशन वार्ड जेको PMC में आहे उते 80 बेडेड हॉस्पिटल आहे. हींअर बि असांजा जेके आहिनि 9 जेके आहिनि कोविड जा पेशेंट जेके आइसोलेशन वार्ड में एडमिट आहिनि. अच्छा, वेंटिलेटर घणा आहिनि ज़िले में? वेंटिलेटर जेको आहे हींअर त 3 वेंटिलेटर जेके मौजूदु आहिनि जेके फंक्शन आहिनि, उहा वेंटिलेटर अक्सर हूंदा आहिनि ट्रस्टी हॉस्पिटल में, जेको असांजे PMC ट्रस्ट आहे उते वेंटिलेटर मौजूदु आहे, फंक्शनल आहे ऐं उन सां तमामु असां माण्हू खे जेको आहे फ़ाइदो पहुची रहियो आहे कोविड जी पेशेंट खे. तव्हां कहिड़ो मैसेज ॾींदो पब्लिक खे? असांजो मुंहिंजो माण्हुनि खे हिकिड़ो बिल्कुलु मैसेज आहे त हेल्थ केयर प्रोवाइड हेल्थ पब्लिक हेल्थ मां त महिरबानी कयो, पंहिंजूं जानूं बचायो, पाण खे सोशल डिस्टेंस रखो, फेस मास्क पायो, जेके पंहिंजा हथ जेको बार बार धो, भली साबुण सां न सैनिटाइज़र सां कयो, पर जेतिरो थियो 20 सेकेंड लाइ पंहिंजे हथनि खे धो. ज़िंदगी तव्हां पंहिंजे सम्झो हीअ शयूं तव्हांखे ज़िंदगी अलाह हिकिड़ो दफ़ो ॾिनी आहे, उनखे जेको आहे सही नमूने सां इस्तेमालु कयो. जी नाज़रीन, ही तव्हां डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर शहीद बेनज़ीराबाद जो ॻाल्हियूं ॿुधियूं, हुनजो चवणु आहे त असां वटि अञा अहिड़ी का वर्स्ट कंडीशन न थी आहे, पर जेकॾहिं माण्हू एहतियात न कयो त हीअ तमामु सूरत हाल ख़राबु थी सघे थी. ऐं हिन जो इहो बि चवणु आहे त असांजे लाइ त हिकु उहो माण्हूअ जो केस आहे कोरोना जो, पर उहो माण्हू पंहिंजे ॿारनि लाइ पंहिंजे फैमिलीअ लाइ कुल काइनात आहे, त उनखे पंहिंजे उन फैमिली जो सोचणु खपे, उनजे पंहिंजे पाड़े वारनि जो सोचणु खपे. त इहा सूरत हाल आहे ज़िले शहीद बेनज़ीराबाद जी. सांगड़ मां अंजुम आफ्ताब जेकी इंतिज़ामिया सां ॻाल्हि ॿोल कई आहे, हुन पंहिंजो जेको उते जी सूरत हाल उहा ॿुधाई आहे. अचो त तव्हांखे उहा ॾेखारियूं. जी ज़ुल्फ़कार, सांगड़ ज़िले में जेको सिंध हुकूमत पारां ऐलान कयो वियो आहे कोरोना ते SOPs ते ऐं जेके वैक्सीनेशन जे हवाले सां सांगड़ ज़िले में मुख़्तलिफ़ 9 सेंटर जेके वैक्सीनेशन जा ठाहिया विया आहिनि ऐं सांगड़ ज़िले में कोरोना जी शिदत जेका आहे सा घटि आहे ऐं 2% ॿुधाई पई वञे, जॾहिं त सांगड़ ज़िले में हिन वक़्त ताईं 85,324 कोरोना जा केस थी विया आहिनि. जेके सांगड़ ज़िले में हिन वक़्त जेके पॉज़िटिव केस आहिनि 408 केस आहिनि जेके पंहिंजे पंहिंजे घरनि ॾे आइसोलेट थियल आहिनि. ऐं सांगड़ ज़िले में SOP ते अमल जेको आहे सो घटि कयो पियो वञे. समाजी विथी आहे उहा घटि आहे ऐं माण्हू जेके आहिनि सैनिटाइज़ घटि इस्तेमालु पिया कनि ऐं मास्क आहिनि जेके उहे घटि इस्तेमालु पिया कनि. उन सां जेको सो कोरोना वधण जो ख़तरो आहे. उन हवाले सां इंतिज़ामिया बि सख़्तु उपाय वरिता आहिनि. इंतिज़ामिया पारां जेको आहे सो लॉकडाउन जेको जुमे जे ॾींहुं ऐं आचर जे ॾींहुं लॉकडाउन करायो थो वञे, उन में सख़्ती कई वई, जंहिंमें सांगड़ शहर में जेके मुख़्तलिफ़ दुकान हुआ उन्हनि खे सील कयो वियो ऐं सांगड़ शहर में जेके दुकान खुलियल हुआ उन्हनि ते ॾंड बि विधो वियो. ऐं सांगड़ शहर में कोरोना जी जेका हींअर मजमूई सूरत हाल आहे उहा 2% बीठी आहे. सांगड़ ज़िले जी जेका कोरोना वैक्सीन आहे उहो सिलसिलो शुरू आहे. हिन वक़्तु जेको आहे सो सांगड़ ज़िले में कोरोना जी जेका वैक्सीन आहे उहा 40 सालनि वारे जी जेका रजिस्ट्रेशन शुरू थी वई आहे ऐं उनमें सांगड़ जे 9 सेंटर ठाहिया विया आहिनि. 9 सेंटर में ई जेका रजिस्ट्रेशन शुरू थी वियो आहे. माण्हुनि जो जेको सो सिलसिलो वैक्सीन कराइण लाइ शुरू थी वियो आहे. उन हवाले सां जेकॾहिं असांजी DHO ऑफिस सां राब्तो कयोसीं पर उते असांखे DHO न मिली सघियो. उन्हनि जे फोकल पर्सन डॉक्टर असांखे रुॻो वर्बली ॿुधायो त असां जेको आहे हिन वक़्तु सांगड़ ज़िले में जेके सेंटर ठाहिया आहिनि ऐं अञा ताईं सांगड़ ज़िले में कोरोना जा जेके केसनि खे जेको आइसोलेट करण लाइ सिविल अस्पताल सांगड़ में को बि वार्ड न ठाहियो वियो आहे. सांगड़ ज़िले में हिन वक़्तु जेके बि कोरोना जा केस आहिनि उन्हनि खे पंहिंजे घरनि में आइसोलेट कयो पियो वञे. तव्हां ॾिठो लास्ट ईयर बि जॾहिं कोविड जी फर्स्ट वेव हुई ऐं सेकेंड वेव हुई
त ज़िले इंतिज़ामिया पंहिंजो मुतहरिक रोल अदा कयो ऐं कोविड खे कंट्रोल करण में हेल्थ डिपार्टमेंट जो असां मदद बि कई। उन सां असां सां ॿिया बि लॉ एनफोर्समेंट एजेंसीज़ गॾु हुयूं। तव्हांखे यादि हूंदो असां टाइमली स्टेप वठी टंडे आदम में स्पेशली जॾहिं केस हुतां वधिया हुआ या ज़ाहिर थिया हुआ वधीक, त इवन हिकिड़ी त असांजी वीडियो वायरल हली त हे टंडो आदम आहे कश्मीर न आहे, माना एतिरो असां हुते सख़्ती सां लॉकडाउन खे इम्प्लीमेंट करायो। हींअर बि असांजी कोशिशि आहे, ॾिसो इन में ॿ पहलू आहिनि। हिकिड़ो तव्हां बि इन में वॾो रोल प्ले कयो था ऐं तव्हांजो हमेशह पॉज़िटिव रोल रहियो आहे हिते सांगर में। हिकिड़ो त आहे अवेयरनेस जे लेवल ते, त असीं माण्हुनि खे कम अज़ कम ॿुधायूं त मास्क पायो, हथ धोओ, ॿिया जेके SOPs आहिनि उन खे फॉलो कयो। पर असांजी आवाम में उहो एतिरो तव्हांखे ख़बर आहे त शऊर हुअणु घुरिजे हा। अलाह करे उहो अञा थिए, वधीक थिए। ॿियो आहे त सख़्ती या कानून जो नाफ़िज़, उन में असां कोशिशि कयूं पिया। तव्हां ॾिठो हिन संडे ते बि असां सभु लॉकडाउन खे इम्प्लीमेंट करायो। मार्केट में बि मास्क वग़ैरह लाइ असां तलक़ीन कयूं था। हाणे मूं वटि छो त असां वटि सिंध गवर्नमेंट आर्मी खे लिखियो हुयो, आर्मी जो जेको आयो असांजो उन जो रिप्रेज़ेंटेटिव 32 कैवेलरी जो, उन बि इवन इहो चयो त सांगर कंपेरेटिवली मां ॾिठो आहे त ॿियनि खां बहितर आहे। ऐं असां वटि हींअर रेशो बि 2% खां घटि आहे। अलाह कंदो इनशाला जीअं लास्ट वेव्स में असीं निकिरी आयासीं, हिन वेव मां बि इनशाला असांखे अलाह साईं ॿाहिरि कढंदो। SOP जे हवाले सां सांगर ज़िले जी आवाम केतिरो तावन बि करे? ॾिसो, जेको वॉलंटरी ताउन हुअणु घुरिजे उहो बदकिस्मती सां ओतिरो न आहे जेतिरो हुअणु खपे। हाणे त पहिरियां त इहे ॻाल्हियूं हुयूं त कोरोना आहे न आहे, माण्हुनि जे ज़हन में हिकिड़ा शको शुबात हुआ। हाणे असांजे पाड़ेसरी मुल्क में हालात बि ॾिसनि था, हर को मीडिया बि पढ़े, ॿुधे थो, ॾिसे थो ऐं अख़बारूं बि पढ़े थो। उन खां पोइ त माण्हुनि जूं अखियूं खुलणु खपनि। ऐं इन में वैक्सीनेशन में असांखे फ़ाइदो थियो आहे। हाणे जेतिरी अवेयरनेस थी आहे, वैक्सीन कराइण जो तइदादु माण्हुनि जो वधियो आहे ऐं उहो बहितर ॻाल्हि आहे। सांगर में उहो ज़िलो आहे सिंध जे कुझु ज़िलनि मां जिते जेतिरी वैक्सीन आई उहा तक़रीबन सॼी 100% कंज़्यूम थी चुकी आहे। त अलाह बहितर कंदो। माण्हुनि खे तव्हां बि पंहिंजी मीडिया जे थ्रू तव्हांजो आवाज़ु जेको आहे ॿुधो वञे थो, तव्हां पंहिंजे हिते सांगर जे दोस्तनि खे, माण्हुनि खे इहा मैसेज कन्वे कयो त मास्क पाइनि एटलीस्ट, ऐं घटि में घटि जेको आहे सो घर खां ॿाहिरि निकिरनि। सिर्फ़ु ज़रूरी कम लाइ, को तमामु इम्तिहाई कमु, ज़रूरी अहम कमु आहे त उन लाइ ॿाहिरि घर खां निकिरनि, त घर में रहणु बहितर आहे। उहो ई रमज़ान जो महीनो आहे, घर में वेही इबादत कनि, अलाह खे यादि कनि। अञा ताईं असांजे ज़िले में टोटल 7,300 जा माण्हू रजिस्टर थिया आहिनि। हिकिड़ो ख़ासि तरीक़ेकार आहे। तरीक़ेकार इहा आहे त 1166 ते माण्हू मैसेज मोकिलींदा आहिनि या वॉक इन फैसिलिटी वठंदा आहिनि। त 7,300 जे क़रीब माण्हू जेका आहिनि से वैक्सीन असां खां रजिस्टर थिया ऐं 6,150 वैक्सीन असांखे ज़िले मां मिली हुई। से सभु माण्हू जेका आहिनि उहो लॻराए विया आहिनि। त अल्टीमेटली 95% माण्हू जेको आहे, जेको रजिस्टर थिए थो, अची वैक्सीन कराए थो। ऐं को बि अहिड़ो कोन्हे। माण्हू हर क़िस्म जा माण्हू अचनि पिया, पढ़िया लिखिया बि अचनि था ऐं ॿिया मतिलबु हर तबिके जो माण्हू अची वैक्सीन कराए पियो। छा रेशो बीहे पियो? रेशो मां तव्हांखे ॿुधायो आहे 95% जी, जेको रजिस्टर थिए थो। बाक़ी जेका रजिस्टर ई कोन थो थिए उन ते हाणे असां शुरू कयो आहे कमु। उन जे लाइ सोशल मोबिलाइज़ेशन कयूं था ऐं सोशल मीडिया जो इस्तेमालु कयूं था। त ॾिसूं उन जी बि वैक्सीन अॼु असां वटि शॉर्ट थी आहे ऐं असांजी सप्लाई रस्ते में आहे। नवाबशाह शाम ताईं पहुची वेंदी, सुबुह जो ई सेंटर ते वरी हूंदी। घणा सेंटर आहिनि असांजे ज़िले में जेके जिथे वैक्सीन थिए? टोटल 9 सेंटर आहिनि, जंहिंमें हिकिड़ो सिविल हॉस्पिटल सांगड़ आहे, ॿिया 3 असांजा तालका हेडक्वार्टर्स आहिनि, जंहिंमें सिंजोरो, खिपरो ऐं टंडो आदम आहे। 6 असांजूं RSCूं आहिनि, जंहिंमां 4 RSCूं फंक्शनल आहिनि ऐं हिकिड़ो सिम्स हॉस्पिटल शहदादपुर आहे। जी, छा सूरत हाल आहे सांगर ज़िले में कोरोना जी? छा था सम्झो? अॼु जी जेकी पॉज़िटिविटी रेट आहे उहो 2% आहे, अंडर कंट्रोल आहे। असांजी स्ट्रिक्ट विजिलेंस आहे, असांजा सैम्पलिंग प्रोसेस कंप्लीट प्रोटोकॉल सां थिए पियो। हेल्थ डिपार्टमेंट में OPDs में सारी ऐं एली ते कमु थिए पियो। ही टिपिकल कुझु लैंग्वेज आहे। ऐं जॉइन कयो आहे राणा शेर मोहम्मद।
त उन खां उहो ॿुधाईंदो त नोसे छा सूरत हाल आहे। जी ज़ुल्फ़कार, सॼे मुल्क जीअं नौशरो फिरोज़ में बि कोरोना जे मरीज़नि में तेज़ीअ सां इज़ाफ़ो थी रहियो आहे ऐं 504 माण्हू जी टेस्ट कराइण खां पोइ जेको आहे अॼु 30 जेके माण्हू आहिनि उन कोरोना जा पॉज़िटिव आया आहिनि, जिन मां जेको आहे मुख़्तलिफ़ तालुकनि सां तालुक़ रखण वारा माण्हू आहिनि। नौशरो फिरोज़ ज़िले में 5 तालुका आहिनि, जिन में मोरो, नौशरो फिरोज़, भिरिया, कंडियारो ऐं मैरापुर ऐं 17 लख खां वधीक आबादी आहे, जिते रोज़ाने जे बुनियाद ते 500 खां वधीक माण्हू जी जेका आहे उहा टेस्ट कराई वञे थी ऐं कोरोना जा जेके मरीज़ आहिनि उन्हनि में बि तेज़ीअ सां इज़ाफ़ो थी रहियो आहे। हिकु पासे त इहा सूरत हाल आहे त कोरोना जी जेका टीं लहर आहे इन में तमामु घणी ख़तरनाक सूरत हाल इख़्तियार थींदी पई वञे ऐं ज़िले इंतिज़ामिया पारां जेको आहे SOPs ते अमल कराइण जे लाइ कोशिशूं कयूं पियूं वञनि। मार्केटुनि में जेको आहे सुबुह जो 6 वॻे खां वठी करे शाम जो 6 वॻे ताईं कारोबार करण जी इजाज़त आहे, जॾहिं त उन खां पोइ खाद्य खुराक जो सामान जी जेके दुकानूं आहिनि या मेडिकल स्टोर या खीर जा दुकान उहे खुलियल रहनि था, पर जेके ॿिया आम कारोबारी जेके मर्कज़ आहिनि उन्हनि खे 6 बजे खां पोइ जेको पुलिस इंतिज़ामिया बंदि कराईंदे नज़र अचे थी। नौशरो फिरोज़ में सिविल अस्पताल में जेको आहे वैक्सीनेशन सेंटर क़ाइमु कयो वियो आहे, जिते 50 साल खां वधीक उमिरि वारा माण्हू जेके आहिनि उहे रोज़ाने जे बुनियाद ते अचनि था ऐं पंहिंजी वैक्सीन कराइनि पिया। पर अॼु खां जेको आहे 40 सालनि जी उमिरि वारनि माण्हुनि जी पिणु रजिस्ट्रेशन जेका आहे उहा कई पई वञे ऐं उन्हनि खे पिणु वैक्सीन जेका आहे उहा कई पई वञे। नौशरो फिरोज़ ज़िले जे मुख़्तलिफ़ तालुकनि में जेको आहे सिहत खाते पारां टेस्ट कराइण, जेका कोरोना जी टेस्ट आहे उहा कराइण जे लाइ 5 जेके आहिनि उहे टीमूं जुड़ियल आहिनि ऐं 25 टीमूं जेके आहिनि उहे ज़िले नौशरो फिरोज़ जे 5 तालुकनि में कमु करे रहियूं आहिनि, जेके रोज़ाने जे बुनियाद ते जेके आहिनि कोरोना जी टेस्ट कनि पिया, जिन जे नतीजे में जेको आहे उन में 5, 4, 10 केस ज़ाहिर थींदा, पर गुज़िरियल ॾींहुं जेको आहे 30 केस जेके आहिनि उहे ज़ाहिर थिया आहिनि ऐं अंग जेको आहे वधी 2066 ताईं पहुची वियो आहे। ज़ुल्फ़कार, मां तव्हांखे हिते इहो ॿुधायां त नौशरो फिरोज़ में जेके 2066 माण्हू कोरोना में पॉज़िटिव आया आहिनि, जेके पहिरियां खां वठी करे अॼु ॾींहं ताईं इहो तइदादु आहे ऐं 73,000 खां वधीक माण्हुनि जी जेका उहा टेस्ट थी चुकी आहे। 17 लख खां वधीक आबादी वारे हिन ज़िले में 73,000 माण्हुनि जी जेका आहे अञा सिर्फ़ु टेस्ट थी सघी आहे, पर उनखे जेको आहे ॿीणो टीणो कयो वञे त जीअं कोरोना जा जेके मरीज़ आहिनि उहे ज़ाहिर थी सघनि ऐं उहे अंग अखर जेके उन बुनियाद ते उनखे आइसोलेट करे सघिजे। त हिन वक़्तु जेको नौशरो फिरोज़ ज़िले में 170 जेके मरीज़ आहिनि उन्हनि जा केस जेके आहिनि कोरोना जा एक्टिव आहिनि, जिन खे सदन ई घरनि में आइसोलेट कयो वियो आहे। मां तव्हांखे नाज़रीन हिते इहो बि ॿुधायां त नौशरो फिरोज़ जे हिन वैक्सीनेशन सेंटर में जेको आहे माण्हू जेके अची वैक्सीन कराइनि पिया उन्हनि जे लाइ जेको आहे सिहत खाते पारां जेको आहे इहो चयो वियो आहे त उहे जेके आहिनि 50 साल खां वधीक माण्हू जेके पहिरियां रजिस्ट्रेशन जो अमल मां गुज़री ईअं अचनि पिया, पर हाणे जेको आहे उहे सिर्फ़ु NIC पंहिंजी खणी अचनि ऐं उन में 50 साल खां वधीक जेका उनजी उमिरि आहे त उनखे उन ई वक़्तु जेको आहे वैक्सीन करण जे लाइ उनजो फार्म भरियो वञे थो ऐं उनखे वैक्सीन कई वञे पई। इन हवाले सां हितां जे वैक्सीनेशन इंचार्ज डॉक्टर उसामा राजपूत जो चवणु आहे त उन जो चवणु आहे त हिते जेके माण्हू अचनि पिया असां इहा गुज़ारिश कंदासीं त हू वधि में वधि अचनि ऐं पंहिंजी वैक्सीन कराइनि, छाकाणि त वैक्सीन जो अमल जेको आहे सिहत खाते पारां शुरू कयो वियो आहे। मां तव्हांखे ज़ुल्फ़कार हिते इहो बि ॿुधायां त हिन वैक्सीनेशन सेंटर ते पीपल्स पार्टी जो MNA सैयद अबरार अली शाह, डिप्टी कमिश्नर नौशरो फिरोज़ कैप्टन बिलाल शाहिद राव ऐं डॉक्टर सिकंदर अब्बासी डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर नौशरो फिरोज़ समेत ॿिया जेके आहिनि उहे विज़िट ते आया आहिनि। अचो त कोरोना जे वधंदड़ मर्ज़ बाबति ऐं SOPs ते अमल थी रहियो आहे न थी रहियो आहे, उन हवाले सां इन्हनि खां वीचार वठूं था त इन्हनि जो छा चवणु आहे। मां हिते विज़िट ते आयुमि ऐं कोविड जी जेकी वैक्सीन थी रही आहे ऐं मां पंहिंजे डिस्ट्रिक्ट में अची मां हणायां ऐं असां पब्लिक खे इहा अवेयरनेस ॾियूं त कोविड जेकी आहे वबा पूरी दुनिया में हली रही आहे ऐं इन जा तमामु घणा नुक़सान असांजे मुल्क में पर पूरी दुनिया में थी रहिया आहिनि। तव्हां जस्ट लाइक ॾिसो हींअर इंडिया जी छा पोज़ीशन बची आहे ऐं असां त सम्झो था असांजे मुल्क में एतिरी ताक़त कोन्हे जो असां ख़ुदा न ख़ास्ता जेकॾहिं अहिड़ी का इशू थिए या अहिड़ा मसइला पैदा थियनि त असां हुनखे हैंडल कोन करे सघंदासीं। सो मां सभिनी दोस्तनि खे चवंदुसि ऐं हितां जे अवाम खे ख़ासि करे जेके नौशरो फिरोज़ ज़िले सां वाबस्तगी रखनि था त महिरबानी करे इहा वैक्सीन कराइनि ऐं इहा गवर्नमेंट जे तरफ़ां वैक्सीन असां वटि आई आहे ऐं इन में का तकलीफ़ कोन्हे। मां पाण अची हिते पाण इहा हणाई आहे ऐं इहा
दोस्तनि खे मैसेज पुॼारायां थो त महिरबानी करे पंहिंजी जान बचायो ऐं ॿियनि जी जान बचायो। सो SOPs खे फॉलो कयो ऐं SOPs ते ई असां हिक ॿिए खे कवर करे सघूं था, हिक ॿिए सां बचाए सघूं था। ऐं वैक्सीन मां ईअं चयो मूंखे पाण कोविड थी चुकी आहे, नवंबर में मूंखे कोविड थी ऐं तव्हां यकीन कयो त जॾहिं कोविड मां मूंखे अलाह निजात ॾिनी ऐं मां हिन सां मुक़ाबिलो करे कामयाबु थियुसि त मां पंहिंजे हल्के में वेंदुसि त माण्हू खे ॿाहूं ॿुधंदुमि त ख़ुदा जे वास्ते हीअ तव्हां मज़ाक न सम्झो, हीअ वॾी वबा आहे ऐं तमामु वॾी बीमारी आहे ऐं महिरबानी करे पाण खां परे रहो, हिक ॿिए खां परे रहो ऐं SOPs खे फॉलो कयो। फ्राइडे को जब NCOC का इजलास हुआ था उसके बाद फेडरल गवर्नमेंट ने और प्रोविंशियल गवर्नमेंट दोनों ने NCOC के जो CM साहब और तमाम CMs और डिसीजन हुआ था उसमें सैटरडे से इम्प्लीमेंटेशन स्टार्ट होनी थी। हमने उसमें ख़ास चीज़ें आप लोगों को सबको पता है, लेकिन उसमें मैं थोड़ा सा दोहराता जाऊं कि जिसमें इंडोर आउटडोर शादियों पे बैन लग गया, इंडोर आउटडोर डाइनिंग पे बैन लग गया है। उसके अलावा शाम 6 बजे तक कारोबारी मराकज़ सुबह 6 से शाम 6 तक खुले होंगे। हफ्ते में 2 रोज़ जिसमें जुमा और इतवार है वो कंप्लीट लॉकडाउन होगा। तो इसमें हमने इंश्योर किया है कि कल शाम से जब ये फर्स्ट डे था उसमें हमने शाम को 6 बजे तक तमाम मार्केट्स लेस एसेंशियल आइटम जिसमें आपके मेडिकल स्टोर या खाने पीने की अशिया के आते हैं उनके अलावा हमने तमाम बंद कर दिए। सिमिलरली जो हमारे दफातर हैं या जो हमारे प्राइवेट दफातर हैं उनमें भी अब रिडक्शन की कर गई है गवर्नमेंट ऑफिसर्स की, ऑफिशल्स की, और पब्लिक भी सिमिलरली उनको भी उसी तरह से अनलेस इन केस एमरजेंसी नहीं है तो उसके अलावा अभी उनको दफ्तरों में आना भी अब मना किया गया है। तो आप लोगों से सबसे दरख्वास्त है खासकर और पब्लिक से नुशर फिरोज़ की कि ये अभी राइट टाइम है जो गवर्नमेंट ने डिसीजन लिया है, प्रोविंशियल गवर्नमेंट ने डिसीजन लिया है कि अभी हम अगर इस चीज़ को कंट्रोल कर लेंगे, कंटेन कर लेंगे तो हम सब के फ़ायदे में बात। अगर ये चीज़ एक हाथ से निकल जाएगी या ऐसी सिचुएशन बन जाएगी अलार्मिंग जिसमें एहतियात आज अगर हम नहीं करेंगे तो वो कल को ऐसी सिचुएशन फेस कर सकते हैं जिसमें हमें मुश्किल पेश आएगी। तो हम नहीं चाहते कि हम उस तरफ जाएं। आपके तवस्सुल से तमाम नुशर फिरोज़ की पब्लिक से खासकर मेरी दरख्वास्त है कि जो डायरेक्शंस गवर्नमेंट की आई हैं उसको उस तरह से लें कि वो गवर्नमेंट उनके फ़ायदे के लिए सोच रही, ना कि नुकसान के लिए सोच रही। ज़रूर मज़दूर तबका और जो गरीब आवाम है उसको इफ़ेक्ट होता है, लेकिन उसको भी मद्देनज़र रखते हुए गवर्नमेंट ने इस तरह का डिसीजन लिया है कि 7 दिन बंद अभी नहीं कर रहे, लेकिन ऐसे हालात ना आए जिसमें हमें कंप्लीट लॉकडाउन करना पड़े। ये लिमिटेड लॉकडाउन में ही अगर हम चीज़ कंटेन कर लेते हैं, हमारे पास ज़िले में पॉजिटिविटी रेशियो भी कम है, 3% से नीचे 2 कुछ फीसद है, लेकिन जिस हिसाब से अभी पिछले 5-7 दिन में केसेस बढ़े हैं, दिल्ली के 20, 25, 30 केसेस, ये ट्रेंड ऊपर की तरफ जा रहा है। और सबसे एहतियात की रिक्वेस्ट DHO ऑफिस, हमारे सिविल हॉस्पिटल और ख़ासकर इस वैक्सीन के हवाले से मैं बात करूंगा कि बड़ा एक सिंपल प्रोसीजर है। मैंने उस दिन भी प्रेस ब्रीफिंग में कहा था कि 50 साल से ऊपर के लोग अब बगैर रजिस्ट्रेशन के आके यहाँ पे वैक्सीन करवा सकते हैं। 13 हमारे पास सेंटर्स बने हुए हैं डिस्ट्रिक्ट के अंदर जिधर ये वैक्सीनेशन हो रही है और बड़ा सिंपल प्रोसीजर आपने अभी खुद ऑब्जर्व किए, 5 से 7 मिनट में एक इंडिविजुअल को रजिस्ट्रेशन समेत उसको वैक्सीन कराई जाती है। तो मैं उम्मीद करता हूँ कि आपके तवस्सुल से ये मैसेज सब तक कन्वे होगा और लोग खासकर एहतियात करेंगे इस लॉकडाउन और जो गवर्नमेंट की इंस्ट्रक्शंस हैं उनके ऊपर पूरी तरह से अमल करेंगे। न असांजी एवरेज जेका टेस्टिंग जी आहे वो 500 डेली थिए पई थी, पर असां हिन खे अञा बि वधायूं पिया था। मुंहिंजूं 25 टीमूं ठहियल आहिनि, पर हर तालुके में 5 टीमूं, 5 तालुका आहिनि, 25 टीमूं ठहियल आहिनि। मां तव्हांजी तजवीज़ सां अवाम खे अपील कंदुसि त तव्हां वधि में वधि पंहिंजी टेस्टूं करायो त जीअं असां केस आइडेंटिफाई करे सघूं ऐं उन्हनि खे असां होम में आइसोलेट करे सघूं। जी नाज़रीन, असां अॼु जेके शहीद बेनज़ीर आबाद डिवीज़न जा जेके 3 ज़िला आहिनि, शहीद बेनज़ीर आबाद, सांगड़ ऐं नौशहरो फिरोज़,
उन जा जेके उतां जा मक़ामी असांजा रिपोर्टर्स आहे, उतां जी इंतिज़ामिया सां हेल्थ जेके ऑफिशियल्स आहे उन सां ॻाल्हि ॿोल कई आहे। जेतोणीकि कोरोना वायरस जी टीं लहर जेकी शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न में आहे उनजो रेशियो त एतिरो न आहे, पर जेकॾहिं माण्हुनि एहतियात न कयो ऐं SOPs ते अमल न कयो, मास्क न पहिरियो, सैनिटाइज़र वग़ैरह इस्तेमालु न कया त थी सघे थो इहा शरह वधी सघे। हिन वक़्तु असां वटि कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद सैयद मोहसिन अली शाह साहब मौजूदु आहे, जेको जीअं ई कोविड-19 आई त उन डे 1 खां वठी सॼे डिवीज़न में जेके इंतिज़ामिया खे हिदायतूं बि जारी कयूं त वधि में वधि माण्हू एहतियात कनि, SOPs ते अमल कनि। हिन वक़्तु असां सूरत हाल पुछंदासीं साईं मोहसिन शाह साहब खां त छा सूरत हाल आहे शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न जे टिनी ज़िलनि जी? हिन वक़्तु शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न में कोरोना वायरस जे केसिस जो तइदादु घणो कोन्हे। SBA डिस्ट्रिक्ट में 2.6 आहे पॉज़िटिविटी रेट, सांगड़ में 2% खां बिलो आहे ऐं नौशरो फिरोज़ में 2.5 आहे। पर जेकॾहिं असां एहतियात न कंदासूं त पोइ इहो रेशो वधी बि सघे थो। मां अवाम खे इहो रिक्वेस्ट कंदुमि त हिन वक़्तु सिंध गवर्नमेंट जी वैक्सीनेशन जी कैंपेन बि हले पई, जंहिंजे तहत 50 सालनि जा माण्हू ऐं उनखां वधीक 1166 ते पंहिंजो CNIC मोकिलिनि बग़ैर स्पेस जे, त उन्हनि जी रजिस्ट्रेशन थी वेंदी ऐं उन्हनि खे फ्री ऑफ कास्ट वैक्सीन लॻी वेंदी। ऐं 60 इयर्स जा जेके माण्हू आहिनि उन्हनि उहो सिर्फ़ु पंहिंजो शनाख़्ती कार्ड खणी ऐं सेंटर ते ईंदा त उहे बि वैक्सीनेट थी वेंदा। त हिन सहूलियत मां वधि में वधि आवाम फ़ाइदो हासिलु करे। उनखां अलावा जेकॾहिं एतिरो एहतियात कनि त हैंडशेक न कनि, मास्क पाइनि, त उन सां बि काफ़ी फ़र्क़ु ईंदो। जीअं तव्हां गुज़िरियल जीअं कोविड शुरू थी त आइसोलेशन वार्ड सेंटर क़ाइमु कया विया, करंटीना, त हिन वक़्तु बि डिवीज़नल या डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर में अहिड़े आइसोलेशन वार्ड क़ाइमु कया विया? हा, हॉस्पिटल्स में जीअं SBA डिस्ट्रिक्ट आहे त उते असां हॉस्पिटल खे तयारु करे छॾियो आहे, जंहिंमें 64 माण्हुनि जी गुंजाइश आहे, जंहिंमें हिन वक़्तु 9 माण्हू उते मौजूदु आहिनि। ऐं अहिड़ी तरह सां सांगड़ ऐं नौशरो फिरोज़ उहो बि गियर्ड अप आहे। सर, हीउ जेको बेनज़ीर इनकम सपोर्ट यानी एसासे कफ़ालत प्रोग्राम उन में काफ़ी रश थिए थी, त तव्हां अहिड़ियूं के तजवीज़ूं मोकिलियूं आहिनि त जॾहिं इहो रेशो वधे थो त उन्हनि जी का मैकेनिज़म अहिड़ो जोड़िजे जीअं इहा रश न थी सघे? छा करे हिकिड़ी औरत आहे उनखे मेंटेन करणु, उनखे माना लाइन में बीहारणु वॾो मसइलो थो थिए। इन हवाले सां को तव्हां मीटिंग्स थींदियूं हूंदियूं त का तजवीज़ूं के गवर्नमेंट ॾे वफ़ाक़ी या प्रोविंस जे हवाले सां? जी, उहे कोशिशूं असां कयूं पिया, उहे उपाउ वठूं पिया। थैंक यू वेरी मच। फ़ौज सर तलब कई वई आहे? जी, उहे आर्मी जेका आहे सा उहा कल्ह खां हिते मौजूदु आहे ऐं उन्हनि जा फंक्शन्स जेके आहिनि से पंहिंजो थी वेंदा इनशाअल्लाह। जेको अरेंजमेंट हूंदो सभिनी जे साम्हूं हूंदो। जी नाज़रीन, ही तव्हां शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न जी जेकी 3 ज़िला हुआ शहीद बेनज़ीराबाद, सांगड़ ऐं नौशरो फिरोज़ जी सूरत हाल खे असांजा उतां जेके मक़ामी रिपोर्टर्स आहे उतां जी जेकी एडमिनिस्ट्रेशन आहे उन सां ॻाल्हि ॿोल कई। जॾहिं त कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद सैयद मोहसिन अली शाह जी ॻाल्हियूं ॿुधियूं, हुनजो चवणु आहे त हिन महिल ताईं असांजी जेके 3 ज़िला आहिनि, शहीद बेनज़ीराबाद में 2.6, सांगड़ में 2 पॉइंट खां बिलो आहे, नौशरो फिरोज़ में बि इहा सूरत हाल आहे। हिन वक़्तु असांजूं हालतूं जेके कंट्रोल में आहिनि, पर उन जे बावजूदि असां पब्लिक खे इहा रिक्वेस्ट कंदासीं ऐं बार बार असां अवेयरनेस मैसेज बि ॾिना आहिनि त हू जेको आहे सो वधि में वधि मास्क पाइनि ऐं जेके सोशल एक्टिविटीज़ आहिनि जा गैर ज़रूरी घर खां ॿाहिरि न निकिरनि, इंतिज़ामिया सां ताउन कनि ऐं सैनिटाइज़र जो इस्तेमालु कनि ऐं जेके बि हुन जूं पब्लिक गैदरिंग आहिनि या उहे उन्हनि खां थोरो अवॉइड कनि, छाकाणि त हीअ बीमारी ख़तरनाक आहे। इंतिज़ामिया जो इहो बि चवणु हुयो त हीअ असांजे लाइ त हिकिड़ो केस आहे, पर उहो माण्हू पंहिंजे औलाद लाइ, पंहिंजे फैमिलीअ लाइ कुल क़ैनात आहे, त उन खे पंहिंजे हयाती जे हवाले सां, पंहिंजे ॿारनि बचनि जे हवाले सां, फैमिली जे हवाले सां एहतियात करणु खपे। असां सभु गॾिजी सॼी हिन वबा खे मुंहुं ॾींदासीं। त इहा सूरत हाल शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न जी जेकी तव्हांखे असां ॿुधाई। अॻे प्रोग्राम लाइ पंहिंजे मेज़बान